अजीज दोस्तों, रंगो आजे रंग में नबी जी शरीयत हुजी। जय सुभान अल्लाह, ॾाढे जय सुभान अल्लाह। के मिलंदी जन्नत जेको पंहिंजे दिल जो रुजू अल्लाह ॾे रखी, खुदा जी याद में जिंदगी गुजारी, नफ्स जी निगहबानी करी। शाम जो टेम से कॾहिं सुता आहियूं, कॾहिं इहो सोचियो तूं त अॼु ला कहिड़ा गुनाह कयासीं। सॼो ॾींहुं ग़फ़लत में, सॼो ॾींहुं सुस्तीअ में, के अल्लाह जे प्यारे चयो त ए सुखिया सत माड़ वारा कुझु कबर खे याद कर। ऐ सुखिया सत माड़ वारा कुझु कबर खे याद कर। सुखिया सत माड़ वारा कुझु कबर खे याद। आए सुखिया सत माड़ वारा कुझु कबर खे याद कर। ठोसनी से मथे कारे कलर के याद कर। के मिलंदी जन्नत मन खशियर रहमान बिल गैब, जेको गायबाना अल्लाह खां टिके असां खुदा के ॾिठो त नाहे, वलियन ज़ाहिरी तौर ते न ख़्वाबन जे अंदर अल्लाह जा दीदार बि कया, दीदार जा जलवा बि माणिया। दुनिया जे अंदर दीदार हिनन अखिन सां सिर्फ मदीने जे मीर जी ज़ात बाबरकात खे थियो आ, वरना वलियन खे बि खुदा जा जलवा ॾिसण में आया। ज़ाहिर में न हिनन अखिन सां न ख़्वाब जे अंदर इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह खे 100 भेरा खुदा जो दीदार नसीब थियो। गायबाना जेको अल्लाह खां ॾिठी वजा बिकल्ब मुनीब, ऐं रुजू कंदड़ दिल खणी अचे। जॾहिं खुदा जा कामिल वली अल्लाहु अकबर जन्नत में दाखिल थींदा, आवाज़ ईंदुनि उदखुलूहा बिसलामिन ज़ालिक यौमुल खुलूद। कुरान तो हुई अला करे बणी वसुलन की, पर जन्नत जा सवाब पे हासिल कर। वलियन के खुदा के तरफा आवाज़ दो, ओ वलियो जन्नत में सलामती सां वञो। वजा मौला खड़न ॾींहंनि जे लाइ अल्लाह ताला फरमाए हमेशा, छो त ॾींहंनि जो हिसाब ख़त्म, सालनि जो निज़ाम ख़त्म। हाणे मां रब्बन वलियन के हमेशा इन जन्नत में रखंदुसि। मुंहिंजा मौला छा तूं वलियन के जन्नत में ॾींदे? अल्लाह ताला फरमाए लहुम मा यशाऊन फीहा, इन वलियन जे लाइ हर उहा शइ हूंदी जेके इहे वली घुरंदा। मां रब ॾींदो मान वलदैना मज़ीद, असां वटि वधीक बि नेमतूं आहिनि। वधीक कहिड़ियूं नेमतूं मिलंदियूं? सोने सारग फ़कीर जे दरगाह ते अचण वारो वधीक ॿियूं नेमतूं न। वॾे में वॾी नेमत अल्लामा आलूसी बगदादी तफ़सीर रूहुल मानी में इन आयत जे हेठां थो लिखे, क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं खुदा जा कामिल वली अब्दुल कादिर जीलानी जहिड़ा जवान, पीर से रोज़े वारे जहिड़ा जवान जॾहिं खुदा जी जन्नत में दाख़िल थींदा, पर्दा हटी वेंदा, अखियूं त इन्हनि वलियन जूं दीदार रब्बुल आलमीन जे ज़ात जा करे रहिया हूंदा। या मेहरबानी घटा बाबा जलवा ॾिसंदा रब जा जन सॼी ज़िंदगी खुदा जी इबादत कई। असां तुंहिंजी ज़िंदगी ग़फ़लत में गुज़री वई, असां तुंहिंजी ज़िंदगी गिलाउनि में गुज़री वई।
पैसे रोजे वारे पंहिंजे मलफूज़ात में गिला जे बारे में फरमाइंदो आहे गिला जेको करे थो वो गिला कंदड़ पंहिंजूं नेकियूं ॿिए खे थो ॾे पर फरमाइजो भलो इहो थिए अगरि गिला जो घणो शौक़ अथसि त पंहिंजे पीउ मां जी गिला करे पंहिंजे पीउ मां जी गिला करे छो त नेकियूं भला ॿिनि ॾे न वञनि पिणस ॾे वञनि पंहिंजी मां ॾे वञनि पोइ बि घर में आयूं गिला न ग़ीबत न सारी रात सुबहान जागी जल याद कयो तंके अब्दुल लतीफ से मिट्टी लथो मार कोड़े कन सलाम आगे अचो तन जे सवे साल गुजरी आ रोजे वारे चरण जंगल में भेज पगारा या केड़ी ताकत जागो या केड़ी ताकत सारी रात सुबहान सोतो कर साहिब सा बानत भरे बेड़ियों हल्या जो जवान पानी पहलवान महजी मंजिल के वया सभी बड़ा जो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मेरा नबी सही जी हदीस बुधाया हाणे जदीद दौर निकितो आहे असांजा माण्हू वरी अंग्रेज़नि जा मिसाल ॾींदा अदा फलाणे अंग्रेज़ शेख सफीर फलाणे हीअं चयो हाणे मां तव्हां खां थो पुछां किरोड़े अंग्रेज़नि जा पप्पू कर कयो मोहम्मद करीम जे गुलामनि जे मिट्टी जे बराबरि न सम्झंदासीं अदा मां ग़लति आहियां मां सही थो चवां अंग्रेज़नि ते असीं हलंदासीं छा असां कोल ॿुधंदासीं त मदीने जे साईं जा असीं ॿुधंदासीं त दस्तगीर जा असीं ॿुधंदासीं त रोज़े वारे जा असीं उन सूर्य बादशाह जा गुलाम आहियूं जे अंग्रेज़नि सां ठाह न कयो जान वञे त वञण ॾे प्यारा त मदीने जे मीर जे शरीयत सां प्यारा प्यारा त अल्लाह जे क़ुरान सां प्यारा अंग्रेज़नि जे चवण ते जो हलूं अंग्रेज़ असांजा मोहताज असीं अंग्रेज़नि जे चवण ते न असांजो ईमान मदीने जे साईं ते आ सरकार जी हदीस वलियन जे बारे में साईं फरमाइता इन मिन इबादिल्लाहिल उनासन मा हुम बिअंबिया वला शुहदा यग़बिदुहुमुल अंबिया वश्शुहदा यौमल क़ियामत बिमकानिहिम मिनल्लाह ववल्लाहि इन वजूहहुम लनूर व इन्नहुम लअला नूर औ कमा قال النبي صلى الله عليه وسلم सरकार फरमायो खुदा जे मानन मां एरा बनाहन जेके नबी बनाहन शहीद बनाहन पर क़यामत जे ॾींहुं उन्हनि जे मक़ामनि खे ॾिसी अल्लाह जा नबी रश्क कंदा ग़िबत कंदा हाणे अरबीअ में ॿ लफ़्ज़ आहिनि हिकिड़ो ग़िबत आहे ॿियो हसद आहे हसद माना कंहिं वटि नेमत ॾिसजे दिलि में पैदा थे या नेमत न का खसजी वने के जो दुकान ॾिसजे दिल में पैदा थे दुकान फिटी वनेस के जी बन्नी ॾिसे दिल में सगाड़ थे या बन्नी खत्म थी वने नबी करीम फरमायो ईमान ऐं हसद गॾु न रहंदा ॿी हदीस में साईं फरमाइनि था हसद नेकिन खे ईअं खाई थो छॾे ये सुकल काठिन खे बाह खाई छॾींदी
केड़िया सरकार फरमायो नबी हसद न कंदा गिबत कंदा गिबत जो मतलब हुआ चंदा मुझा मौला वाह जे वलियन के मकाम है वाह जे मर्तबर वाह जे मंज़िलून वाह जो शान जिया इन्हां के नवाजो सही ये असा से भी मेहरबानी फरमा सरकार जे साहब अर्ज कयो या रसूल अल्लाह ओ केरन पा फरमायो वाह खुदा जी एड़ी जमात जेके एक बेसा माल जे करेन मिलकत जे करेन पैसन जे करेन जमीन जे करेन अज जे का मोहब्बत हले थी हली गाड़ी ॾिसंदासी अस्सलाम वालेकुम साहब हली जूती ॾिसंदासी अल्लाह कपड़ा ॾिसंदासी हलियूं तलियूं ॾिसंदासी खुदा जे वलियन जी मोहब्बत दुनियावी लालच जे करे न उन जी मोहब्बत खुदा जे करे हुंदी आ सरकार फरमाइन था उन जे चेहरन के ॾिसंदे अल्लाह जे नूर जा अनवार ईंदा ओए पान नूर ॾियण माण्हू डब में हूंदा अल्लाह जा वली डब में न माण्हू गम में हूंदा अल्लाह जा वली गम में न पाण त जन्नत में वेंदा पर रब इज़्न शफाअत ॾींदो त ॼण गुलामन खे खुदा जा वली जन्नत में वठी वेंदा आप जगर बोली पत्थर कटे तो पोस मामला कर सस्ती तो सुभान अल्लाह कने डाढिया सुभान अल्लाह जो ताला मदीने में ता के मौत दी असा जो एकरो माइट रो न जो वाला करे मदीने मरी ने प्रेम मां मदीने न मां इते बाबे सा कट अदा हने ता चंदो वाला बोली साहब पिट्टू वाला जा पिट ना या दुआ आया ना दुआ जिंदगी मदीने में आ हर खुशी मदीने में आ असी तो यार ये था जो असा जो मौत भली थे साई जे सामू लंगू रोजे मुबारक जे सामू जनाजो पढ़न पियो जा जिंदगी मदीने में आ हर खुशी मदीने में आ मीह रब जी रहमत जो हर घड़ी मदीने में आ उते भी दो लोग दुआ सरकार के सामने बोलो चलो किबलो है नहीं थे किबलो अस्सी उन जगह पे सच्ची पूछो ना उनन सा बस न कमाओ उदो छो तो सरकार जी दर्जा ठिका बसा के कबूल हां से इन दर्जे ठिका दी ना सके कबूल सी नौकर के ठिका मिलन नौकर के थाबा मिलन नौकर के दरका मिलन चोलियूं पयूं भरे जन दरते अचण वारन जूं झोलियूं भरे खाली सो सखी मदीने में आ जिंदगी मदीने में आ हर खुशी मदीने में आ सुभान सुभान वली जो मकाम मर्तबो जैसे मकाम असीब मन्यूं था पर तहां जेको चऊं था भेज पादार हाने भेज माना सिंधी लफ्ज़ अरबी में समझो न जो मतलब है मत कर छा भेज यो सिंधी माना मत कर पागारा मत कर रोजे वारा मत कर पाछा पीर मत कर इहा मत अल्लाह का वठबी या अल्लाह का ज़ातिन का मदद वठबी जा ये चंदा हारे मां तवा के बुधाया तहा सजी जिंदगी आलमन जो इते सुल्तानुल वाज़ीन से मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैहि तकरीर कयो ता सजी जिंदगी आलमन जो तकरीर मुजू के बाल मता के ये चयो त रोजे वारो अल्लाह वा के कोन चयो के ता के ये चयो दस्तगीर अल्लाह वा के कोन चयो के ता के ये चयो त मदीने जो मीर अल्लाह वा के कोन चयो असा जो अकीदो आ ते खुदा जा वली
खुदा जे फेज़ जो मरकज़ मज़हर दो तरफ वड्डी दाए खुदा जा वली हारे मायन ते ताके दलील दिया किताबन जा नाला बुधाया स्टेज पे वेही असी जे गरीब ट्रेना पढ़ना सी नसीबा अदा सुन्नत जा मौली बस डोर पड़ियो हले तावजन ऐ हिनन वारा मौलवी त चढ़ियो स्टेज ते मशकिल कन मजाक कन सरकार के मिंबर जो तकद्दुस न रखन असा जी गुफ्तगू खोले दिसो बुधो असा जी गाल कच्ची नाहे अल्हम्दुलिल्लाह असी हवाई फेर करण वारा न असी सिद्धू बंदूकू हंदा हूं दलीलन जो ॿियूं बंदूकूं असां वटि कोन्हे लॻी दलीलन जो सिधियूं बंदूकूं किताबनि जा नाला हिकिड़ी किताब जो नालो अल बिदाया वन निहाया बहादुर जो अबू इब्न कसीर दिमश्की बे किताब जो नालो अल मुजमुल कबीर इमाम तबरानी जो बे किताब जो नालो फतहुल बारी बुखारी जो शरह बिन्नी में लिखल त मदीने जे इलाके में बुखार आयो मानो परेशान पानी कोने को अल्लाह जे हबीब करीम जा सहाबी उन सहाबन मां हजरत बिलाल सिधो मदीने जे मीर जे मज़ार ते आयो सुभान सुभान पानी में सिधो मुस्तफा जे मज़ार अचे चाची या रसूल अल्लाह अल्लाह जी उम्मत के पानी कोने पानी दियो हारे तू उन मुल्क खां पुछो त भला बिलाल वधीक या मुफ्ती वॾो थी वियो ॻाल्हायो बिलाल वॾो आलिम या भला मूंखे ॿुधायो बिलाल वॾो मुफ्ती आहे जो के दौर जो मौलवी मूंखे ॿुधायो त हज़रत उमर वॾो मुफ्ती आहे जो के दौर जो मौलवी हज़रत बिलाल सिधो मुस्तफा जे मज़ार ते अखियुनि में लुकाणे जे तो मुंहिंजा हबीब आवाज़ उम्मत के पानी कोने कसो खिली खाइण वारा मुंहिंजा मदीने जा साईं केते कख न सहण वारा मुंहिंजा मदीने जा साईं असांजो तो साईं असां तुंहिंजा बाना असन हुसैन नवासन जा नाना हथ खड़ी थे जो मुखे माओ पीर खा प्यारा मुझा मदीने जा साईं बिलाल आयो सरकार फरमायो बिलाल पानी मिली दींदो पर उमर फारूक जो ज़मानो उमर के मुझो न्यापो वनी दे अलैकल कैसो इन जो कमना वन एकड़ी माना उमर तो ते होशियारी लाज़िम अन्या होशियारी कर बी माना लिखो ओ उमर तो ते नरमी लाज़िम नरमी कर जो तो मुखे मुझे उम्मत सा डाडो प्यारा उम्मत मुझे ते सख्ती न कर हजरत उमर के जे पैगाम ॾिनई उमर साईं जे अखियुनि में लोट अची विया रोई पियो चवे मुंहिंजा रब करीम मां ॾाढी कोशिश तो कयां त नबी करीम जे दीन जे खिलाफत जे निज़ाम के सही संभालिया इंसान आया रहजी थो वञे मां तव्हां खां थो पुछां ओ रोज़े वारे जी जमात वारो मां तव्हां खां थो पुछां सची ॿुधाइजो जे नबीअ खां मदद वठण शिरक हुजे हा बिलाल मदद न वठे हा वरी जे बिलाल मदद वरती हजरत उमर झले सहा बिलाल शिरक कयो थई नाजायज़ कयो थई मालूम थो त मदीने जे मीर जे सहाबन जो हुओ अक़ीदो जेको असां जो अक़ीदो तॾहिं दो त रब पर वॾी दो मदीने जो शहंशाह मोहम्मद आहे